अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम है एजुकेशन इन फोकस ऐं मां आहियां तव्हांजो होस्ट नवीद नाज़िम जतोई। नाज़रीन, जीअं त तव्हांखे ख़बर आहे त तालीम जे हवाले सां असां हिन पंहिंजे प्रोग्राम में मुख़्तलिफ़ इशूज़ ते डिस्कस कंदा आहियूं। हिन सां गॾु गॾु जेका पॉज़िटिव असांजे प्रोग्राम जो इहो कोशिशि रहंदी आहे त जेका को सुठी शयूं हुजनि हुननि खे बि एप्रिशिएट कयूं ऐं को अहिड़ा इशूज़ हाईलाइट कयूं जंहिंजो जेकॾहिं असां इशूज़ हाईलाइट करण सां को फ़ाइदो थी सघे थो त अहिड़ा इशूज़ बि ज़रूरु हाईलाइट कयूं। नाज़रीन, तव्हांखे ख़बर आहे त असां जॾहिं प्रोग्राम में एजुकेशन जी ॻाल्हि कंदा आहियूं त असांजा तमामु जेका घणा महिमान आहिनि हुननि जो ख़्यालु इहो आहे त मीडिया खे पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे, मीडिया खे ई करणु घुरिजे, मीडिया खे जेकॾहिं मीडिया खे मतिलबु तालीम जे हवाले सां पंहिंजो ई किरदारु अदा करणु खपे। मुख़्तलिफ़ पाण जा मुख़्तलिफ़ असां जेका आहिनि सजेशन्स ऐं मुख़्तलिफ़ व्यूज़ ॾिठा आहिनि। अॼु हिन सॼे प्रोसेस ते असां गुफ़्तगू करणु था चाहियूं। असांजी कोशिशि आहे त हीउ जेको मीडिया जो किरदारु आहे तालीम जे हवाले सां ऐं ख़ासि तौर ते इहो जेका असांजी हिकिड़ी फील्ड आहे मैस कम्युनिकेशन, ऐं हुन जे हवाले सां त हीअ जॾहिं हिन जी स्टडीज़ थियनि थियूं, हीअ पढ़नि था, असांजा स्टूडेंट्स पढ़नि था, त हुननि वटि प्रैक्टिकलिटी तौर ते प्रैक्टिकल तौर ते इशूज़ खे सम्झण जी ऐं ख़ासि तौर ते जॾहिं हू मैस कम्युनिकेशन जा स्टूडेंट्स अचनि था मीडिया में, त हुनजो जेको हिकिड़ो किरदारु आहे, हिकिड़ो ॿियो कंपेयर टू हुनजे जेको जंहिंजो बैकग्राउंड मैस कम्युनिकेशन आहे, हुननि जो सां केतिरो डिफरेंस आहे, हिननि सभिनी इशूज़ ते गुफ़्तगू कयूं था। अॼु मां पंहिंजे प्रोग्राम में ख़ासि तौर ते इहो बि चाहींदुमि त असां गुफ़्तगू कयूं त जेका असांजी विमेन पार्टिसिपेशन आहे मीडिया जे हवाले सां हू केतिरी आहे ऐं हुनखे कीअं वधाए सघिजे थो, कीअं हुन ते बहितरी आणे सघिजे थी। असां हिन सॼे जेका आहे जेको असांजो प्रोग्राम जो आउटलाइन हुयो हुन ते डिस्कस करण जे लाइ पंहिंजे प्रोग्राम में दावत ॾिनी आहे आज़ादी फ़तेह साहिबा खे। असिस्टेंट प्रोफेसर आहिनि फेडरल उर्दू यूनिवर्सिटी में ऐं जेका आहे मीडिया जे हवाले सां काफ़ी जेका प्रैक्टिकल तौर ते बि कमु करे चुका आहिनि। त हिन करे जेको इनसाइड आउट जंहिंखे चवंदा आहिनि ख़बर आहे हिननि खे अचो त गुफ़्तगू कयूं था, पुछूं था त सॼे सूरत हाल खे कीअं था ॾिसनि मैस कम्युनिकेशन एज़ अ सब्जेक्ट खे सोसाइटी में मैस कम्युनिकेशन जे हवाले सां ऐं मीडिया जे हवाले सां इहो सॼो जेको किरदारु आहे उनखे कीअं था ॾिसनि। गुफ़्तगू सिलसिले खे जेको आहे शुरू था कयूं। मैडम, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां मुंहिंजे प्रोग्राम में आयो। थैंक यू। मां स्टार्ट कयां थो त जेको मैस कम्युनिकेशन आहे, मैस कम्युनिकेशन पढ़ायो था तव्हां, त हीउ सॼो जेको हिकिड़ो असां मीडिया जो बि किरदारु ॾिसूं था। हर कोई माण्हू चए थो त मीडिया जो हिकिड़ो वॾो किरदारु आहे, मीडिया खे फलां करणु खपे। तव्हां ओवरऑल मैस कम्युनिकेशन जो हिन सॼे हवाले सां स्कोप कीअं था ॾिसो? अदा वॾी महिरबानी, पहिरियां त तव्हां पंहिंजे प्रोग्राम में घुरायो, इहो मौक़ो ॾिनो। मैस कम्युनिकेशन रिलेटिवली हिकिड़ो नओं सब्जेक्ट आहे। जॾहिं असां सोशल साइंसिस जी ॻाल्हि कयूं था, पहिरियां त हिनखे असां ह्यूमैनिटीज़ में रखंदा हुआसीं, पर हाणे असां हिन जो किरदारु ऐं हिन जो इम्पैक्ट ॾिसंदे त जेके मीडिया जा इदारा आहिनि उहे कीअं था गॾिजनि हिन सां, त असां हिनखे हाणे सोशल साइंसिस में खणी आया आहियूं। त मास कम्युनिकेशन जनरली हिकिड़ो ब्रॉड सब्जेक्ट आहे जंहिंमें तव्हां कम्युनिकेशन पैटर्न्स खे पढ़ंदा आहियो। त न रुगो मीडिया, पर इंसानु जेको अबलाग कंदो आहे, इंसानु जेको ॿिए इंसान सां जेको ॻाल्हाईंदो आहे, ॿुलाईंदो आहे, उनजो हिकिड़ो तालुक़ु हूंदो आहे हिकिड़े इंसान खां वठी करे सॼे मुआशिरे ताईं। हुन तालुक़ में हुनखे किथे किथे इहा ॻाल्हि सिखण जी ज़रूरत पवंदी आहे त मां कीअं ॻाल्हायां, कीअं ॿुधां ऐं कीअं पंहिंजी कम्युनिकेशन जेका आहे उनखे बहितरीनु कयां। हाणे मीडिया खे उन में असां चैनल्स जे तौरु खणंदा आहियूं जेके असांजे इब्लाग जा ज़रिया थींदा आहिनि। जॾहिं असां कम्युनिकेशन कंदा आहियूं त पोइ उन में मीडिया खे असां इस्तेमालु कंदा आहियूं ऐं वॾे पैमाने ते जॾहिं कम्युनिकेशन कंदा आहियूं, जॾहिं असां हिकु पूरे मुल्क सां मुखातिबु थींदा आहियूं, हिकु पूरे शहर सां मुखातिबु थींदा आहियूं या पूरी दुनिया सां, त मीडिया असांखे हेल्प कंदो आहे त असां हिते वेही करे सॼी दुनिया खे पंहिंजो ओपिनियन ॾियूं। त इन हवाले सां तव्हां ॾिसो त अॼुकल्ह कम्युनिकेशन जा जेतिरा बि टाइप्स आहिनि उन में सभ खां स्ट्रॉन्ग टाइप मास कम्युनिकेशन निकिरी थो अचे, जिते तव्हां क्राउड कम्युनिकेशन, पब्लिक कम्युनिकेशन, पॉलिटिकल कम्युनिकेशन या खणी मीडिया कम्युनिकेशन, उनखे माण्हू वधीक अहमियत ॾींदा आहिनि, उनखे वधीक गौर सां ॿुधंदा आहिनि ऐं उनजे थ्रू जेको मैसेज ईंदो आहे उन ते वधीक रिएक्ट कंदा आहिनि। त यकीनन इन जी अहमियत इन खां साबित थिए थी त जॾहिं एॾे वॾे पैमाने ते कम्युनिकेशन लेवल मौजूदु आहे त उनजो जेकी नोइयत आहे पैगाम जी, कीअं थो ठहे, कीअं थो अचे ऐं उन में छा हुअणु खपे, छा न हुअणु खपे, उहो सॼो तव्हांखे लाॻापे छॾे थो यूनिवर्सिटी सां ऐं एजुकेशन। ठीकु आहे, बिल्कुलु। हाणे इहो त हिकिड़ो ओवरऑल थी वियो जेको मैस कम्युनिकेशन जो असांजो पर्सपेक्टिव आहे जेको तव्हां ॿुधायो। हाणे मैस कम्युनिकेशन में तव्हां स्टूडेंट रहिया आहियो, तव्हां मुख़्तलिफ़ इदारनि सां तव्हां जेको कमु कयो आहे, तव्हां पढ़ायो आहे। हाणे जेको सब्जेक्ट पढ़ूं था मैस कम्युनिकेशन जो, तव्हां हुनजी अफ़ादियत ऐं ख़ासि तौर ते जॾहिं असां ॻाल्हि कयूं था पाकिस्तान जे हवाले सां ऐं असांजा जेका मीडिया हाउसिस आहिनि, हिन सिनेरियो में तव्हां कीअं था ॾिसो? तमामु घणो अहम आहे, छो त तव्हां ॾिसो त जॾहिं को बि कमु हुजे, अगरि तव्हां हुनखे सिखी कयो था, असां वटि जनरली पाकिस्तान या थर्ड वर्ल्ड कंट्रीज़ जेके आहिनि उन में छा थींदो आहे त असां ट्रेंड सेटिंग में हलिया वेंदा आहियूं। जेको वॾे मुल्कनि मां, तरक़ी याफ़्ता मुल्कनि मां, ग्लोबल वर्ल्ड मां असांखे ॾिनो वेंदो आहे ट्रेंड, भले उहो मूवीज़ में हुजे, भले न्यूज़ चैनल्स में हुजे, भले ड्रामनि में हुजे, इश्तिहारनि में हुजे,
असां उन चैनल उन ट्रेंड खे डिटो कॉपी करे खणंदा आहियूं ऐं उनखे फॉलो कंदा आहियूं। जनरली असां वटि अञा ताईं मीडिया में जेके फॉर्मूलाज़ ईंदा आहिनि उहे ॿियनि मुल्कनि खां ईंदा आहिनि या तरक़ी याफ़्ता मुल्कनि खां ईंदा आहिनि। तव्हां ॾिसो हॉलीवुड खां बॉलीवुड खणंदो आहे, असां बॉलीवुड खां खणंदा आहियूं। पर मास कम्युनिकेशन में जॾहिं तव्हां ईंदा आहियो ऐं उन में घणो करे सहाफ़त जी जॾहिं तव्हां ॻाल्हि कंदा आहियो त उन में अगरि तव्हां बिना सिखी करे ईंदा आहियो त पोइ उहो थींदो आहे जेको हाणे असांजा न्यूज़ चैनल्स कनि था वेठा, जंहिंमें तव्हां ॾिसो त पर्सनल व्यूज़ तमामु घणो प्रोजेक्ट थी वेंदा आहिनि, पर्सनल बाइसिस तमामु घणो प्रोजेक्ट थींदा आहिनि। असां वटि कॉन्फ्लिक्ट जेको आहे उहो 50% अगरि मीडिया रिपोर्ट कंदो आहे त उन रिपोर्टिंग जे करे उहो वधंदो आहे, घटि न थींदो आहे। त जॾहिं तव्हां मास कम्युनिकेशन या जर्नलिज़म पढ़ंदा आहियो, यूनिवर्सिटी जी लेवल ते अचे, हाई एजुकेशन जी लेवल ते अचे, त तव्हांखे ख़बर पवंदी आहे त ख़बर कीअं ठाहिबी आहे। ठीकु आहे, ख़बर ठाहिण में वैल्यूज़ कहिड़ियूं इस्तेमालु थींदियूं आहिनि, ख़बर ठाहिण में ज़बान कहिड़ी इस्तेमालु थींदी आहे, ख़बर ठाहिण में इख़लाक़ियात किथे हूंदी आहे, तव्हां पर्सनलाइज़ेशन कीअं कंदा आहियो, तव्हां प्राइवेसी कीअं मेंटेन कंदा आहियो। असां वटि छा अञा बि तव्हां ॾिसो अगरि क्राइम ऐं कॉन्फ्लिक्ट मेन एलिमेंट आहे जेको ख़बरुनि में रिपोर्ट थींदो आहे। असां पंहिंजे स्टूडेंट्स खे पढ़ाईंदा आहियूं त जॾहिं तव्हां क्राइम ऐं कॉन्फ्लिक्ट पढ़ो ऐं पोइ उन खां पोइ उनखे रिपोर्ट कयो उन्हनि इंसिडेंट्स खे, त तव्हां जेको करप्ट आहे उनखे हाईलाइट कयो, विक्टम खे न। असां वटि पाकिस्तान में अञा बि इहो ट्रेंड आहे त जॾहिं बि को हादसो थींदो आहे, कॾहिं को क्राइम थींदो आहे, त असां वटि हमेशह विक्टम्स खे वधीक हाईलाइट कयो वेंदो आहे, जंहिंसां थियो आहे। कंहिंजो अगरि मर्डर थी वियो आहे त जंहिंजो मर्डर थियो आहे उनजी फैमिली, उनजा दोस्त, उन्हनि जा तासुरात वधीक हलंदा आहिनि ऐं कंहिं कयो ऐं उनखे कीअं इन्वेस्टिगेट कयो पियो वञे उहा ॻाल्हि ख़बर में घटि ईंदी आहे। ईअं ई रेप विक्टम्स खे तव्हां ॾिसो त उन में का प्राइवेसी न हूंदी आहे, औरतुनि जी का कंहिं बि केस में का प्राइवेसी न हूंदी आहे ऐं विक्टम खे हाईलाइट करे तव्हां सिर्फ़ु रेटिंग खे कलेक्ट कंदा आहियो। पर अगरि तव्हां पढ़ी ईंदा त तव्हांखे वधीक फॉर्मेटिंग ख़बर पवंदी। तव्हां जेका आहे मैस कम्युनिकेशन जे सब्जेक्ट जे तौर ते बि ॿुधायो। हाणे मूंखे इहो ॿुधायो त असां ॾिसूं था त काफ़ी सारा जेका आहिनि हाणे इंस्टीट्यूट्स नज़र अचनि था जेका दावा कनि था त असां मीडिया साइंसिस पढ़ायूं था, असां मैस कम्युनिकेशन पढ़ायूं था, प्राइवेट्स बि आहिनि। हाणे त इवन जेका यूनिवर्सिटीज़ जी डिग्रीज़ जे लेवल ते जेका घिटी घिटी में कुझु यूनिवर्सिटीज़ नज़र अचनि थियूं, उहो बि हाणे छो त पाकिस्तान में चैनल त तमामु घणो ट्रेंड थियो त नज़र अचनि थियूं। त तव्हां सम्झो था त जेको हाणे हिननि ही जेका आउटपुट ईंदो हिननि इंस्टीट्यूट्स मां, प्राइवेट इंस्टीट्यूट्स मां, जेका सुठा इदारा आहिनि हुननि जा या जीअं तव्हां पढ़ायो था हुननि जा, त जॾहिं अचणु शुरू थींदो, छो त इहो रिलेटिवली नई फील्ड आहे, जॾहिं असांजा मार्केट में स्टूडेंट्स अची पोज़ीशन्स ते हायर पोज़ीशन्स ते पहुचंदा त तव्हां सम्झो था त फ़र्क़ु अची वेंदो या फ़िलहाल जेका असां एतिरी प्रोड्यूस कयूं था मार्केट में उहो बि कुझु न कुझु सबबु थिए थो सॼा प्रॉब्लम्स क्रिएट करण में। मां सम्झां थी इन सां तब्दीली अचे पई, छो त तव्हां ॾिसो पहिरियों स्टेज छा हूंदो आहे जॾहिं तव्हां रियलाइज़ कंदा आहियो। इन खां 10 साल पहिरियां अगरि तव्हां वञो त मीडिया एजुकेशन जो असां वटि कॉन्सेप्ट कोन हुयो। मीडिया असां वटि 64 खां मौजूदु आहे ऐं उन खां पोइ हले थो, इदारा हलनि था। प्राइवेट मीडिया 2002 में आयो आहे, त उन में ऐं वेबसाइट मीडिया हाणे तव्हां ॾिसो, सोशल मीडिया ॾिसो, त इहा जेकी रियलाइज़ेशन आहे न उहा एटलीस्ट अचे वई आहे त तव्हां मीडिया में एजुकेशन हासिलु करे अचो। इन रियलाइज़ेशन जो फ़ाइदो एज़ यूजुअल सोसाइटी में इंडस्ट्रीज़ खणंदियूं आहिनि जेके चवंदा आहिनि त मीडिया साइंसिस असां पढ़ायूं था। हुन सां छा थींदो आहे, जो प्राइवेट ऐं पब्लिक सेक्टर में कॉम्पिटिशन, एटलीस्ट कॉम्पिटिशन जनरेट थिए थो। हाणे जॾहिं असांजा स्टूडेंट्स वञनि था, फॉर एग्ज़ाम्पल फेडरल उर्दू यूनिवर्सिटी में असांजो फोकस छा हूंदो आहे वधीक, त प्रैक्टिकल एजुकेशन असां उन्हनि खे ॾियूं। अगरि असांजो 50% थ्योरी आहे सब्जेक्ट, त 50% उन्हनि खे कैमरा हलाइण बि अचे, एडिटिंग बि अचे, प्रोडक्शन बि अचे। त मां सम्झां थी इहो ट्रेंड त आहे, जीअं हिते स्कूल खुली विया, प्राइवेट कोचिंग सेंटर खुली विया, पार्लर खुली विया। पाकिस्तान में हमेशह जीअं मां तव्हांखे चयो त ट्रेंड हलंदी आहे, पर किथे न किथे वञी जॾहिं उहा सेटल थींदी आहे ट्रेंड, त उन मां का न का क्वालिटी बि तव्हांखे मिली वेंदी आहे। त इहो कॉम्पिटिशन जनरेट थींदो ऐं उन मां असांखे यकीनन उमेद आहे त को सुठी तब्दीली ईंदी मीडिया में, मीडिया जे कमु करण। ठीकु आहे, हिकिड़ो मां चाहियां थो ब्रेक वठां, ब्रेक वठी वापसि अची तव्हां खां इहो पुछणु थो चाहियां त पोइ बि असां एग्ज़ाम्पल्स ॾींदा आहियूं जेका असांजा प्रेसिडेंट्स हुया या असांजा प्रेसिडेंट सेट करे विया आहिनि। त तमामु असां जॾहिं बि ॻाल्हि कंदा आहियूं त पहिरों जेको PTV हूंदो हुयो हुनजी जेका रिपोर्टिंग हूंदी हुई सुठी हूंदी, या असां चवंदा आहियूं त जेका ॿाहिरि जा मीडिया आहिनि या जो तमामु सुठा रिप्यूटेबल न्यूज़ पेपर्स आहिनि, असां हुननि जी मिसाल ॾींदा आहियूं त हुतां जा जेका जर्नलिस्ट हुया मोस्टली मैस कम्युनिकेशन जी डिग्री होल्डर न हूंदा, पर जॾहिं असां कोई एग्ज़ाम्पल ॾींदा आहियूं त पोइ बि असां एग्ज़ाम्पल साइड हुननि जी कंदा आहियूं। त पोइ तव्हां कीअं था ॾिसो त जॾहिं एग्ज़ाम्पल साइड कयूं था हुननि जी जेका मैस कम्युनिकेशन सां रिलेटेड न आहिनि ऐं असां हिते जेका आहे प्रचार कयूं था मैस कम्युनिकेशन जी, त हीअ जेका डिफरेंस आहे हिन ते मां तव्हांखे चाहींदुमि त ब्रेक खां पोइ हिन जो जवाबु ॾियो। मुख़्तसिर ब्रेक था वठूं, वापसि अची हिन सिलसिले खे अॻिते था वधायूं, तव्हां सां गॾु रहिजो।
वेलकम बैक नाज़रीन। अचो तो गुफ्तगू सिलसिले के अॻिते था वधायूं। असां सां आज़ादी फ़तेह साहिबा मौजूदु आहिनि, असिस्टेंट प्रोफेसर आहिनि फेडरल उर्दू यूनिवर्सिटी जा। उन्हनि खां पुछूं था त हू कीअं था ॾिसनि। जी, मां ब्रेक करण खां पहिरियों तव्हांखे सुवाल पुछो त मिसाल असां ॾियूं था जेको नॉन मैस कम्युनिकेशन बैकग्राउंड जा आहिनि, ऐं असां चऊं था त जेकॾहिं मैस कम्युनिकेशन बैकग्राउंड जा माण्हू ईंदा त कुझु रिलेटिवली बहितर थींदो। बिल्कुलु, तव्हां सुठो सवाल कयो। ऐं मां सम्झां थी त PTV जी अगरि असां ॻाल्हि कयूं या 2002 खां पहिरियां जेको बि असांजो मीडिया हुयो उहो हिकु सीरियस मीडिया हुयो। ऐं जॾहिं असां उन्हनि नालनि जी एग्ज़ाम्पल ॾियूं था, ज़िया मुहिद्दीन खां वठी करे अगरि असां शफ़ी मोहम्मद शाह ताईं अदाकारी में हली वञूं या जर्नलिज़म जी एग्ज़ाम्पल्स असां ॾियूं था या रिपोर्टिंग जी ॾियूं था, त उहे उन मीडिया खे हिकु त सीरियस करे वठंदा। ॿियो हुन में टाइम लाइन जो इहो जेको प्रेशर हाणे असां ते ब्रेकिंग न्यूज़ आयो आहे उहो न हुयो। उहो टाइम वठंदा हुया वेरिफिकेशन में, लैंग्वेज में, इख़लाक़ियात खे तमामु घणी प्रायोरिटी ॾींदा हुआ। कैटेगराइज़ेशन तव्हां कयो था सीरियस मीडिया ऐं नॉन सीरियस न, हाणे मीडिया ग्लैमर थी वियो आहे। ठीकु आहे, हाणे तव्हां ॾिसो अगरि ख़बर आहे एंकर आहे, बिल्कुलु जी ठीकु आहे, मीडिया न्यूज़ तव्हां ॾिसो न, एंकर पर्सन खां वधीक ग्लैमरस माण्हू तव्हांखे न मिलंदो। जेको टॉक शो होस्ट करे पियो या जेको हिकिड़ो एंटरटेनमेंट शो होस्ट करे पियो या न्यूज़ चैनल्स ते जेके प्रोग्राम्स अचनि था, उन्हनि जी ड्रेसिंग खां वठी हर शइ ते तवजा हूंदी आहे, ज़बान ते न हूंदी आहे। असां ॻाल्हायूं छा पिया, कॉन्टेंट छा पिया ॾियूं, जनरली उहो पर्सनल ओपिनियंस खे प्रोजेक्ट कंदा आहिनि। PTV में छा हुयो, पॉलिसी हुई। ऐं वॾे में वॾो जेको तव्हां ॾिसो हुन अकेडमी जो, त उहा गवर्नमेंट सां डायरेक्ट लाॻापियल हुई। त उन ते प्रेशर्स केतिरा घणा हुया, त सोसाइटी जा प्रेशर बि, गवर्नमेंट जा प्रेशर बि। प्रेशर में तव्हां कमु करणु सिखंदा आहियो। भले तव्हां हुनखे केतिरो बि नेगेटिव चयो, असां आज़ाद मीडिया जी ॻाल्हि कयूं था, असां फ्रीडम ऑफ इंफॉर्मेशन जी ॻाल्हि कयूं था, पर किथे न किथे फैक्ट आहे त जॾहिं तव्हांजे मथां किथे न किथे इहो ॾंडो हूंदो आहे त भई तव्हां जेको ॻाल्हायो पिया हुनजी पकड़ थी सघे थी, त तव्हां वधीक क्वालिटी ॾींदा आहियो। ठीकु आहे, हाणे तव्हां ॾिसो त उहे ई असांजा उहे ई सभु वॾा नाला नापा में या मीडिया अकेडमीज़ में या मीडिया इंस्टीट्यूट्स में या असांजे डिपार्टमेंट्स में जॾहिं अचे लेक्चर ॾियनि था, जॾहिं ॻाल्हाइनि था, जावेद जब्बार खां वठी करे जब्बार खटक ताईं, जॾहिं असां उन्हनि खे घुराईंदा आहियूं, जब्बार खटक साहिब वटि बि त कान्हे न डिग्री, या असांजा जेके बि सिंधी मीडिया जा पाइनियर्स आहिनि उन्हनि वटि डिग्री कान्हे, पर असां उन्हनि खे असांजे डिपार्टमेंट में घुराईंदा आहियूं। जॾहिं उहो लेक्चर ॾींदा आहिनि त उन्हनि जूं ॻाल्हियूं साॻियूं हूंदियूं आहिनि जेके असां किताब मां पढ़ाईंदा आहियूं, छो त उन्हनि प्रैक्टिकल इख़लाक़ियात खे फॉलो कयो आहे, उन्हनि मैसेज खे फॉलो कयो आहे, सभ खां वधीक ऑब्जेक्टिव खे फॉलो कयो आहे, त असां डिलीवर छा पिया कयूं। हाणे जो जेको मीडिया आहे उहो हाणे सीरियस थियणु शुरू थियो आहे जॾहिं उन्हनि जे मथां अटैक्स थिया आहिनि, जॾहिं उन्हनि प्राइवेसी किथे ख़राबु कई आहे, माण्हुनि कंप्लेन्स कयूं आहिनि। हाणे तव्हां ॾिसो ट्रस्ट फैक्टर घटि थी वियो आहे। पहिरियां हिकिड़ी ख़बर ईंदी हुई, घर जा सभु माण्हू सभु भाती कमु छॾे असां ॿुधंदा हुआसीं त भई का ख़बर आई आहे समथिंग सीरियस। हाणे तव्हां रूटीन में ख़बरूं ॿुधंदा आहियो ऐं सीरियस कोन वठंदा आहियो। त हाणे जॾहिं मीडिया वटि इहो फीडबैक वञे थो त रिलेटिवली स्लो आहे, पर तब्दीली तॾहिं अचे पई त जॾहिं उन्हनि खे ख़बर आहे त किथे न किथे ट्रेनिंग हुअणु खपे, किथे न किथे प्रोफेशनलिज़म हुअणु खपे, किथे न किथे तव्हां वटि जेको आहे भले तव्हां प्रॉपर डिग्री न वठी अचो पर मीडिया एजुकेशन जी तव्हांखे ख़बर हुजे। अच्छा, मां सिर्फ़ु हिकिड़ी ऑब्ज़र्वेशन हिन सॼी गुफ़्तगू में, त ग्लैमर खे त पोइ माण्हू पसंदि कनि था न, जेको तव्हां चओ था त होस्ट बि ग्लैमरस हुजे ऐं हो हुजे, पोइ त या हो तव्हां चओ था छो त हुन ते मुसलत कयो थो वञे त हिन करे माण्हू मजबूरन ग्लैमर ॾिसनि था। मूंखे लॻे थो जॾहिं असां रिसर्च कंदा आहियूं, मीडिया रिसर्च हिकिड़ी असांजी वॾी एक्सटेंसिव हूंदी आहे जिते असां कॉन्टेंट एनालिसिस बि कंदा आहियूं मीडिया मैसेजिस जो, इहो चैनल्स वारा पाण मुसलत कंदा आहिनि। असां हिकु चैनल खां पुछो त भई तव्हां जेको आहे उहो इंडियन सॉन्ग्स छो हलाईंदा आहियो ख़बरुनि में, त उहो चवंदा आहिनि लोगों की डिमांड। पर थींदो छा आहे, जेको तव्हां माण्हुनि खे ॾेखारींदा न उन्हनि जी आदत ईअं ठहंदी आहे। हाणे तव्हां ॾिसो रमज़ान में जेके शोज़ ईंदा आहिनि, ठीकु आहे, माण्हुनि किथे बि वञी करे न चयो हूंदो त रमज़ान में असांखे एंटरटेनमेंट शोज़ खपनि, पर अगरि एंटरटेनमेंट शो अचे थो ऐं असांजी एॾी फ्रस्ट्रेशन वारी सोसाइटी आहे, असां पर्सनल लाइफ खां वठी करे नेशनल लाइफ ताईं किथे न किथे मुंझ में हूंदा आहियूं, परेशानी में हूंदा आहियूं, इनसिक्योरिटी में हूंदा आहियूं, त एंटरटेनमेंट असांखे वधीक अट्रैक्ट नेचुरली कंदी आहे। पर ख़बरुनि में अगरि तव्हां खणी था अचो, मज़हब जे प्रोग्राम्स में खणी था अचो, त उहो तव्हां ॾिसो न इनडायरेक्ट आणीनि था, डायरेक्ट नथा चवनि, नात बि आहे, हर शइ आहे, पर इनडायरेक्ट एंटरटेनमेंट आहे, उन में जेके डायलॉग्स आहिनि उहे बि तव्हां ॾिसो, त उते माण्हुनि जी डिमांड पाण उहो ठाहिनि पिया त भई असां हे ॾेखारींदासीं। ऐं जॾहिं उहो माण्हू आदी थी वेंदा आहिनि, हिकिड़ी एडिक्शन आहे जेका तव्हां क्रिएट कयो पिया, मॉर्निंग शोज़ खां वठी करे न्यूज़, तव्हां हाणे टॉक शोज़ ॾिसो त अगरि टॉक शो में जहिड़ो न आहे, आर्ग्यूमेंट न आहे, त माण्हू नथा ॾिसनि, पर तव्हां उन्हनि जी आदत ठाहे छॾी। ठीकु, अच्छा, हाणे मूव ऑन था कयूं त मैस कम्युनिकेशन जो जेको हिकिड़ो सिलेबस आहे हाणे असां वटि जेको असां पढ़ायूं था, अलॉन्ग विद स्किल जेका असां ॾियूं था उन्हनि खे, जेका प्रैक्टिकल करायूं था, तव्हां सम्झो था त जेतिरा बि तव्हांजो एक्सपीरियंस रहियो आहे उहो अप टू डेट आहिनि, चेंज थियनि था, छो त मीडिया तमामु घणो चेंज थिए थो ऐं असां ॾिसूं था त जेका पंहिंजो टाइम जे हिसाब सां सोशल मीडिया, ॿिया बि मीडिया तमामु घणा जेका अॻिते आया आहिनि, त तव्हां सम्झो था त को टाइम जे हिसाब सां इहे सभु शयूं बि अपग्रेड थियनि थियूं? मुंहिंजे ख़्याल में एतिरो घणो कोन पियूं थियनि, ख़ासि तौर सां पब्लिक सेक्टर यूनिवर्सिटीज़ जेके असांजूं आहिनि,
सरकारी जामियात जिन खे असां चवंदा आहियूं, असां पंहिंजे पर्सनल लेवल ते त कोशिशि कंदा आहियूं त असांखे जेको कोर्स ॾिनो वञे या असां जेकी ॻाल्हि कयूं पिया उनखे असां मॉडर्न जेका हाणे अपडेट आहे उन सां गॾु हलायूं। पर जनरली जेके असांजियूं गवर्नमेंट यूनिवर्सिटीज़ आहिनि उन में 10-10 साल पुराणो निसाब अञा ताईं हले थो ऐं उन में असां हिकु रिक्वायरमेंट जेका असां वटि ॾिनी वेंदी आहे उहा आहे इंटर्नशिप जी। किथे जनरली मां ॾिठो आहे असांजी यूनिवर्सिटी में असां कोशिशि कंदा आहियूं त असां किथे न किथे अपॉर्चुनिटीज़ ॻोल्हियूं ऐं स्टूडेंट्स खे चऊं त प्रैक्टिकल मीडिया में वञो ऐं कमु कयो। पर ॿियनि यूनिवर्सिटीज़ में मां ॾिठो आहे, मां पाण जीअं पढ़ी आहियां हिकिड़ी यूनिवर्सिटी मां, ऐं मां ॾिठो आहे त अञा ताईं उहो ई निसाब जेको मां पढ़ी आई हुअसि, मां वरी उते 4 साल पढ़ायो बि, अञा बि उहे स्टूडेंट्स उहो ई निसाब पढ़नि था ऐं उनखे अपडेट नथा कनि। त प्रैक्टिकल जी जेका ज़रूरत आहे जेका हाणे वधी वई आहे, किताब खां वधीक स्टूडेंट्स खे अगरि नज़रियो खपे त उनखे इहो बि खपे त ठीकु आहे मां न्यूज़ वैल्यूज़ त पढ़ां थो, पर प्रैक्टिकल में वञी जॾहिं मूंखे इदारे जो मालिक चए थो त भई मूंखे रेटिंग खपे त मां बैलेंस कीअं कयां, उहो कमु उहो प्रैक्टिकल में वञी करे सिखंदो। त मूंखे लॻे थो निसाब में तमामु घणी वॾी सतह ते हिकु तब्दीली जी ज़रूरत आहे, ख़ासि तौर सां मीडिया एजुकेशन में हिकिड़ी बोल्डनेस जी ज़रूरत आहे। खोड़ शयुनि में सरकारी यूनिवर्सिटीज़ में असांखे कल्चरली ऐं रिलीजियसली बि बाउंड कयो वञे थो त भई तव्हां जेंडर ते कोन ॻाल्हाईंदा। हिकिड़ी मीटिंग में मां वेठी हुयसि ऐं मूंखे यादि आहे असां विमेन स्टडीज़ जो कोर्स पिया मीडिया सां गॾु अमलगेट कयूं त भई कीअं मिक्स करे असां विमेन स्टडीज़ खे, विमेन इशूज़ खे मीडिया जे थ्रू पढ़ंदासीं। त उते असां चयो त अदर देन विमेन स्टडीज़ तव्हां जेंडर स्टडीज़ छो नथा चओ, त उन जेंडर जे लफ़्ज़ ते उते छिरकजी माण्हू ईअं पिया त असां अलाए छा पिया चऊं। हालांकि जेंडर हाणे ग्लोबली इस्तेमालु थींदो आहे ऐं तव्हां हाणे रुॻो विमेन राइट्स जी ॻाल्हि न कंदा आहियो, तव्हां मैन राइट्स जी बि ॻाल्हि कंदा आहियो। त जेंडर में त तव्हां हिकिड़ी ब्रॉड लेवल जी ॻाल्हि कयो पिया त मीडिया जेंडर खे कीअं थो पोर्ट्रे करे, पर असां वटि अञा टर्मिनोलॉजी में ई असां उते ई फाथल आहियूं। क्लियर थी त सिलेबस जे मामले में असां एतिरा अपडेट नथा थियूं ऐं थियणु खपे। टीचर्स खां वठी करे वीसी ताईं ऐं इदारे जे जेके बि कंसर्न अथॉरिटीज़ आहिनि उन्हनि सभिनी खे सोचणु खपे त हिन सब्जेक्ट में तव्हांखे जिद्दत खपे। ओके, मां तव्हां थोरी देरि पहिरियों जेका ॻाल्हि कई हुन में थोरो कॉन्ट्रडिक्शन इहो थो लॻे त सिलेबस असांजो अपडेटेड न आहे, मतिलबु अपडेट नथा कयूं काफ़ी जॻहनि ते, ऐं जॾहिं ही अपडेटेड सिलेबस वारा माण्हू मार्केट में ईंदा त तव्हां अपडेटेड जेका न आहिनि उहो त ऑब्सोलीट थींदा था वञनि। मीडिया त हर रोज़ कुझु न कुझु अपग्रेड अचे थी, तव्हांखे बि ख़बर आहे, हर लिहाज़ खां कॉन्टेंट वाइज़ बि, टेक्निकल इक्विपमेंट वाइज़ बि, हर शइ में। त हीअ जेका असां ऑब्सोलीट क़िस्म जी आहे जेको हिकिड़ो आउटपुट मार्केट में मोकिलियूं था 10 सालनि खां पोइ, 5 सालनि खां पोइ, त हू जेकर मार्केट में वेंदा त तव्हां सम्झो था त किथे हू वञी पंहिंजो कंट्रीब्यूशन करे सघे था या हू त अञा मार्केट ते बोझ थींदा। न, उहो ई आहे त उन्हनि ॿारनि खे स्क्रैच खां स्टार्ट करिणो पए थो। पहिरियां उहो डिग्री था वठनि, उनखां पोइ वञी जॾहिं मीडिया में वञनि था त उन्हनि खे पघार नथी मिले, उहो चवनि था पहले सीख के आओ, ऐं जॾहिं सिखी अचो त पोइ छा कंदा आहिनि, इंटर्नशिप कंदा आहिनि, साल 2 साल बिना कंहिं सैलरी जे, बिना कंहिं इंसेंटिव जे कमु कंदा आहिनि, तजुर्बो हासिलु कंदा आहिनि। त उन्हनि खे थोरो वधीक टाइम लॻंदो आहे। अचे त वेंदा आहिनि मुक़ाबले ते, पंहिंजी जॉब बि मिली वेंदी आहे, फील्ड में नालो बि ठाहे वेंदा आहिनि, रिलेटिवली उन्हनि खे वधीक टाइम लॻंदो आहे। त मां सम्झां थी, जीअं मां तव्हांखे पहिरियां बि असां ॻाल्हि कयूं पिया त अपडेट एतिरो घणो थींदो आहे जो पहिरियां असां चवंदा हुआसीं कॉन्फ्लिक्ट जर्नलिज़म, हाणे दुनिया में उनखे चयो वेंदो आहे पीस जर्नलिज़म। त तव्हां पीस में कीअं था कॉन्ट्रीब्यूट कयो जॾहिं तव्हां कॉन्फ्लिक्ट रिपोर्टिंग था कयो। त जॾहिं असां इहा ट्रेनिंग ॿाहिरां खां वठी आयासीं त एतिरी हली जो मां पंहिंजे डिपार्टमेंट में, छो त असां वटि थोरी फ्लेक्सिबिलिटी हुई त असां पंहिंजे डिपार्टमेंट में इहो मज़मून शुरू करायो ऐं असां पंहिंजे स्टूडेंट्स खे पीस जर्नलिज़म पढ़ायूं था, या असां उन्हनि खे कंप्यूटर असिस्टेड रिपोर्टिंग जी ॻाल्हि कयूं था। पर ॿियनि यूनिवर्सिटीज़ में मां ॾिठो आहे त अञा एतिरी एक्सेप्टेबिलिटी न आहे। ठीकु आहे, प्रैक्टिकलिटी जी मैं जेका ॻाल्हि पियो कयां त तव्हांखे लॻे थो त हाणे असांजा सरकारी इदारा ख़ासि तौर ते हू प्रैक्टिकल कराइण जे मामले में एतिरा सुठा आहिनि, उन वटि एतिरा टेक्निकल इक्विपमेंट आहिनि, या तव्हां जिते पढ़ायो था हुते कैमरा या एडिटिंग जे हवाले सां जेका असांजी रिक्वायरमेंट्स आहिनि जेका मीडिया में यूज़ थियनि था, त तव्हां एतिरा स्टेट ऑफ द आर्ट टेक्नोलॉजी ते कमु कयो था? अदा असांजी ख़ुशकिस्मती आहे त असांजे डिपार्टमेंट में, छो त असांजा जेके चेयरपर्सन आहिनि उहे पाण बि साफ़ी रहिया आहिनि, मीडिया में रहिया आहिनि, त असां वटि टेलीविजन स्टूडियो 4 सालनि खां मौजूदु आहे, जिते असां बाक़ाइदा असांजा वेल इक्विप्ड कैमरा आहिनि, एडिटिंग सूट आहे ऐं उते लाइटिंग आहे ऐं हर शइ असां जेको आहे को न को प्रैक्टिकल माण्हू टीवी प्रोडक्शन मां घुराईंदा आहियूं हर सेमेस्टर में, जेको उन्हनि खे टीवी प्रोडक्शन जी सॼी ट्रेनिंग ॾींदो आहे, डॉक्यूमेंट्री ठाहिण खां वठी करे ड्रामो या इश्तिहार ठाहिण जी या ख़बरूं ठाहिण जी, पैकेज ठाहिण जी। ऐं हाणे असां वटि रेडियो लैब बि असां जेकी आहे उहा ठाहे छॾी आहे, जेका कुझु महीननि में रेडियो जी प्रोडक्शन जी बि ट्रेनिंग ॾींदी। ईअं ई मां ॿुधो आहे, बल्कि मां मुंहिंजे ख़्याल में हिकु दफ़ा मुंहिंजो वञण बि थियो आहे सिंधी यूनिवर्सिटी में बि, तव्हां ॾिसो त उते बि प्रेस खां वठी करे टेलीविजन प्रोडक्शन ताईं उन्हनि वटि हाणे सुठा वेल इक्विप्ड स्टूडियोज़ बि मौजूदु आहिनि, कैमरा बि मौजूदु आहिनि, ऐं उन्हनि बि हाणे प्रैक्टिकल मां माण्हू घुराए करे लेक्चर्स ॾियणु शुरू कया आहिनि, त जेके साफ़ी आहिनि, जेके मीडिया प्रैक्टिशनर्स आहिनि, उहे अचे स्टूडेंट्स सां ॻाल्हाइनि, उन्हनि खे ॾियनि। कराची यूनिवर्सिटी में थोरो अञा, हालांकि उन्हनि वटि बि टेलीविजन लैब असांजी स्टूडेंट लाइफ खां मौजूदु आहे, पर यूटिलाइज़ेशन थोरी घटि आहे, रेडियो लैब बि उन्हनि वटि मौजूदु आहे। त मुंहिंजे ख़्याल में गवर्नमेंट खे एतिरो त थियो आहे जो तव्हां वटि फैसिलिटी आहे,
हाणे तव्हां उनखे इस्तेमालु कीअं था कयो इहो तव्हांजी एडमिनिस्ट्रेशन ते ऐं फैकल्टी ते तमामु अची थो वञे। हाणे मां विमेन जी जेका असांजी नंबर ऑफ विमेन आहिनि ऐं विमेन जेका पार्टिसिपेशन आहे मीडिया में ख़ासि तौर ते, मां चाहींदुमि तव्हां हुनखे ॿुधायो तव्हां कीअं था सम्झो सेटिस्फैक्ट्री आहियो त असांजी जेका आहिनि विमेन अचनि थियूं हिन फील्ड में, या जेका नंबर आहिनि उहो घटि आहिनि, या जेको हिन वक़्तु ताईं मतिलबु चंद हिकु एंकर खे छॾे करे पर हिकिड़ो जेको ईअं हूंदो आहे त जेको पाण वॾा नाला हुजनि उहो अञा ताईं असांखे फ़िलहालु मेल डोमिनेटेड नज़र था अचनि, त तव्हां हीउ सॼो जेको हिकिड़ो प्रोसेस आहे हुनखे कीअं था ॾिसो? जेकॾहिं इजाज़त ॾियो त हिकिड़ो मुख़्तसिर ब्रेक वठूं था, वापसि अची हिन सिलसिले खे अॻिते वधायूं नाज़रीन। ब्रेक खां पोइ वापसि अची जेका विमेन कंट्रीब्यूशन आहे मीडिया जे हवाले सां हुन ते गुफ़्तगू कयूं था। आज़ादी फ़तेह साहिबा असां सां मौजूदु आहिनि, हिन ब्रेक खां पोइ असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, अचो त गुफ़्तगू सिलसिले खे अॻिते था वधायूं। जी मैडम, मां ब्रेक ते वञण खां पहिरियों जेको सवाल पुछियो त जेका असांजी जेका मीडिया में विमेन जो किरदारु आहे हुनखे कीअं था ॾिसो? इहो असल में छा आहे, जॾहिं तव्हां मुआशरे जी ॻाल्हि कंदा आहियो त कल्चरल बिहेवियर्स हर इदारे ते इफेक्ट कंदा आहिनि। त औरतुनि जा तव्हां जनरली जॾहिं ॾिसो था त इहे टेबूज़ रहिया आहिनि त उहो प्रैक्टिकली फील्ड्स में अचनि, त उन्हनि जी हिकिड़ी पर्टिकुलर टाइम हुजे, 9 to 1 9 to 5 जॉब हुजे, उते असां वटि हेरेसमेंट जा केसिस बि आहिनि, उते असां वटि परफॉर्मेंस में बि तव्हां ॾिसो ऐं सॼी दुनिया खां इहे मसइला थी करे घुमी फिरी असां वटि आया आहिनि। त दुनिया में इहे रहियो आहे त औरतूं जॾहिं जॉब कंदियूं आहिनि त साॻी जॉब ते उन्हनि खे सैलरी घटि ॾिनी वेंदी आहे, मर्दनि जी सैलरी वधीक रही आहे। त मीडिया बि ईअं ई आहे, मीडिया वरी वधीक थोरी ऑड जॉब इन करे आहे त हिते का टाइम लाइन कान्हे, हिते तव्हांखे इहा प्रोटोकॉल कोन ॾींदो त भई जॾहिं तव्हां हिकिड़े बम ब्लास्ट खे रिपोर्ट करणु वञो था त छोकिरी ॾिसी करे माण्हू तव्हांखे प्रोटोकॉल ॾींदा, हर को पंहिंजी में हूंदो। जीअं हिकिड़ो छोकिरो रिपोर्टर आहे ईअं छोकिरी रिपोर्टर आहे, साॻे तरीक़े सां उनखे बि मज़बूत दिलि जो थियणो आहे ऐं उनखे बि पंहिंजी रिपोर्टिंग करणी आहे। त अहिड़ा कुझु इशूज़ आहिनि जंहिंजे करे विमेन जी एनकरेजमेंट पास्ट में घटि रही आहे, पर गुज़िरियल 1-2 सालनि में मां ॾिठो आहे त असां वटि हाणे छोकिरियूं वधीक बोल्ड थियूं आहिनि। जॾहिं असां स्टूडेंट हुआसीं, असांजा टीचर असांखे चवंदा या असां किथे ॿुधंदा हुआसीं त भई कराची प्रेस क्लब वञिणो आहे, त असां घर में त ॿुधाईंदा ई न हुआसीं, पर असां पाण ई डिॼी करे वेही रहंदा हुआसीं त यार कराची प्रेस क्लब केरु वेंदो, छोकिरियुनि जे वञण जी जाइ कान्हे। पर हाणे तव्हां ॾिसो त उते असां न सिर्फ़ु असां पाण वेहंदा आहियूं, बल्कि असांजी जेके छोकिरियूं आहिनि स्टूडेंट्स आहिनि उन्हनि जा असां असाइनमेंट लॻाईंदा आहियूं, ऐं असांजा जेके चैनल्स आहिनि उते छोकिरियूं बाक़ाइदा बीट उन्हनि जी लॻंदी आहे त कराची प्रेस क्लब वञनि ऐं उते रिपोर्टिंग कनि। त तब्दीली थोरो स्लो पर अचे वेंदी आहे। त ईअं ई हाणे अगरि आहे विमेन पार्टिसिपेशन घटि आहे, पर यंग छोकिरियूं तमामु घणी तादाद में हाणे मीडिया में शामिल थियूं। अच्छा, मां इहो मीडिया वारे हवाले सां जेके छोकिरियुनि खे असांजी फैमिलीज़ में हिकिड़ो कॉन्सेप्ट आहे त मीडिया हिकु सुठी जॻह न आहे जिते कमु कजे, हिकिड़ो जनरली असां स्टिग्मा इहो पहिरियों ऑलरेडी अटैच आहे, त तव्हां सम्झो था त को हुन में बि कोई डिफरेंस आयो आहे या फ़िलहालु उहो उन में घटि आहे पर आयो आहे? उहो छा थींदो आहे, जॾहिं छोकिरियूं अगरि फैमिली पंहिंजी छोकिरीअ खे कॉन्फिडेंस ॾींदी आहे त तव्हां वञो पंहिंजी मर्ज़ी जो करियर खणो, त जॾहिं उहो करियर खणंदी आहे ऐं 2-3 साल उते कमु कंदी आहे ऐं उन्हनि खे घर वारनि खे ख़बर पवंदी आहे त असांजी छोकिरीअ जी रिस्पेक्ट ई आहे। हाणे तव्हां ॾिसो न रिपोर्टर जी केतिरी रिस्पेक्ट आहे, त घर में बि को मसइलो हुते कंहिं बि इदारे में ऐं तव्हां कॉल करे चओ त मां जर्नलिस्ट आहियां त तव्हांजो हिकिड़ो रिएक्शन ई चेंज थी वेंदो आहे। त इहे तब्दीलियूं ईअं अचनि पियूं, त तव्हां कमु करे साबित कंदा आहियो। अगरि मूंखे मुंहिंजी फैमिली इजाज़त ॾिनी त भई तव्हांखे आज़ादी आहे, तव्हां पंहिंजो करियर खणो या पंहिंजी जॉब कयो या जिते वञणु चाहियो था उते वञो, त तव्हां पंहिंजे अमल सां अञा बि असां वटि इहा ज़िम्मेवारी हूंदी आहे छोकिरियुनि ते त असां पंहिंजी फैमिली खे कीअं था सेटिस्फाई कयूं। वंस यू सेटिस्फाई देम, पोइ तव्हांखे मना न कंदा। ऐं स्टिग्मा केरु चेंज कंदो? अगरि छोकिरियूं न ईंदियूं मीडिया में त इहो स्टिग्मा हमेशह रहंदो, इहो टैबू हमेशह रहंदो, त छोकिरियुनि जी जाइ न। पर्सनल तव्हांजो एक्सपीरियंस जेको आहे उहो हिन वक़्तु ताईं को एॾो किथे तल्ख़ न रहियो आहे जंहिंजे करे तव्हां चओ त मीडिया में वाक़ई जेका आहे उहा फीमेल खे घटि अचणु खपे या छा? पर्सनल एक्सपीरियंसिस आहिनि, पर छा आहे जो मूंखे लॻे थो त उहो नॉर्मल आहिनि। जॾहिं तव्हां स्ट्रगल कंदा आहियो, जॾहिं तव्हां करियर में ईंदा आहियो त किथे न किथे तव्हांखे जीअं तव्हांखे मज़हब ऐं ॿोली जो तासुब हूंदो आहे, ईअं तव्हांखे जेंडर जो तासुब हूंदो आहे। असांखे थोरो डबल हार्ड वर्क करिणो पवंदो आहे त असांखे साबित करण जे लाइ त भई असां मेरिट ते आहियूं, टैलेंटेड आहियूं, ऐं असांखे जेको आहे छोकिरी हुजण जे करे न मिलियो आहे इहो फेवर, असांखे थोरी डबल महिनत करणी पवंदी आहे। इहो आहे त छोकिरी आहे त तव्हांखे जॉब इज़ीली मिली वेंदी आहे, पोइ उनखे वरी ग़लति साबित करण जे लाइ असां डबल कमु कंदा आहियूं। त मां उहो ई चयो त इनखे अहिड़ा जेके बि तासुर आहिनि उन्हनि खे ग़लति साबित केरु कंदो, असां पाण कंदासीं। त मुंहिंजो मैसेज छोकिरियुनि खे इहो ई आहे त जॾहिं उहो करणु चाहिनि थियूं ऐं डेडिकेशन रखनि थियूं त अचनि अॻियां ऐं पंहिंजे माइटनि खे पाण कन्विंस कनि त न असां वेंदासीं ऐं तव्हांजो नालो रोशन ई थींदो, ख़राबु न थींदो, ऐं पोइ उनखे साबित हिन वक़्तु असांखे कुझु एडिटोरियल पोज़ीशन्स ते विमेन नज़र नथियूं अचनि, डिसीजन मेकिंग ते विमेन नज़र नथियूं अचनि, हुनजो छा सबबु आहे? तव्हां सम्झो था इमोशनल्स घणा आहिनि या तव्हां सम्झो था त फ़िलहालु टाइम लॻंदो, फील्ड रिलेटिवली नई आहे, हायरार्की में अञा एंटर थियण में टाइम लॻंदनि, पर इहो आहे त कुझु इंग्लिश मीडिया में तव्हां ॾिसो तव्हांखे नज़र ईंदी
इंग्लिश मीडिया में, डॉन में या ॿियनि चैनल्स में मेल नज़र अचनि था। उहो ई मां चयो त इहो सोशल बिहेवियर आहे, उहो हर इदारे में तव्हां वटि ईअं आहे। जॾहिं असां वटि प्राइम मिनिस्टर हिकु औरत थी ऐं अञा ताईं असां हुनखे ॻाईंदा आहियूं त भई असांजे मुल्क में उहो प्राइम मिनिस्टर थी, उनखां पोइ वरी ॿी कंहिं बि औरत खे मौक़ो न मिलियो, वरी स्पीकर ते असां अञा ताईं ॾिसो हिकिड़ो प्राउड अगरि असां कंदा आहियूं त इन जो मतिलबु छा आहे त असांजो कल्चर जेको आहे उनजे अगेंस्ट वञी उहो कमु थियो आहे। त हर इदारे में ईअं आहे। यकीनन हिकिड़ो दौरु ईंदो जिते मीडिया जी कंहिं न कंहिं चैनल खे का CEO का तव्हांजो हेड करण वारो जेको डेज़िग्नेशन आहे उन ते का न का औरत हूंदी, पर उन में उहो कल्चरली थोरो टाइम लॻंदो। ठीकु आहे। हाणे जेका असां हिकिड़ो त कन्वेंशनल मीडिया आहे, असां ॾिसूं था TV अख़बार थी, यानी हाणे जेका असां फेसबुक जे थ्रू, ट्विटर जे थ्रू, वेबसाइट जे थ्रू, ब्लॉग्स जे थ्रू ॾिसूं था त जेका मैस कम्युनिकेशन जो सब्जेक्ट आहे हुननि नीड्स खे बि कैटर कंदो आहे। हुननि शयुनि खे बि जेका अनकन्वेंशनल मेथड्स आहिनि मीडिया जो आहे हुननि ते बि असांजी का सब्जेक्ट में को इंक्लूड हूंदा आहिनि? हाँ, बिल्कुलु हूंदा आहिनि। सोशल मीडिया खे असां पढ़ाईंदा आहियूं बाक़ाइदा। ऐं तव्हां ॾिसो त ट्विटर खे सॼी दुनिया में जेको आहे उहो बहितरीनु ऐं फास्टेस्ट न्यूज़ सोर्स चयो वेंदो आहे। तव्हां जेकी न्यूज़ हासिलु कंदा आहियो, ओसामा बिन लादेन जे इंसिडेंट जी ट्वीट थी, उनखां पोइ सॼी दुनिया हुन ट्वीट खे जेको आहे उहो ब्रॉडकास्ट कयो। त ट्विटर जेको आहे फेसबुक खां बि वधीक ISPR जी ईंदी आहे, हा, न्यूज़ मीडिया चई वेंदी आहे न। तव्हां उते फॉलो कंदा आहियो बाक़ाइदा, ISPR हुजे या टॉक शो जा एंकर्स हुजनि, उन्हनि खे परवाह हूंदी आहे त असां जेका ट्वीट कयूं पिया उहो केतिरा माण्हू रीट्वीट था कनि, केतिरा उन ते रिस्पॉन्स था ॾियनि। त सोशल मीडिया पंहिंजी जाइ ठाहे वरिती आहे। हुनजो वॾे में वॾो हिकिड़ो प्लस पॉइंट इहो आहे त यू डोंट नीड ए क्वालिफिकेशन टू यूज़ इट। TV रेडियो इन्हनि खे त तव्हां बिल्कुलु उहो इस्तेमालु ते आहे त तव्हां इस्तेमालु कीअं था कयो। पर जनरली प्लेस ठाहिण में छा थियो जो ॿोली जी क़ैद कान्हे, ट्रेंडिंग जी क़ैद कान्हे, प्रोफेशनलिज़म जी क़ैद कान्हे, हर कोई यूज़ करे थो सघे पियो। त उनखे पढ़णु त वधीक ज़रूरी आहे, छो त जेतिरा इहे धरना थियनि था या जेतिरा इहे वॾा क्राउड बिहेवियर आहिनि, सोशल मीडिया उन्हनि खे किथे न किथे लीड कंदो आहे। त उनखे असां ईअं ई स्टडी कंदा आहियूं त इट इज़ इम्पॉर्टेंट त तव्हां उन्हनि जो कॉन्टेंट मॉनिटर कयो, उनजे कॉन्टेंट खे ॾिसो ऐं उन्हनि जा जेके इन्फ्लुएंस अचनि था उन्हनि खे बि ॾिसो। ठीकु। हाणे थोरो ॻाल्हायूं था जेका असांजो ख़ासि तौर ते रीजनल जंहिंखे चवंदा आहिनि, मूंखे त ख़ैर रीजनल लफ़्ज़ ते बि उहो आहे, पर जेकॾहिं रीजनल असांजा चैनल्स आहिनि तव्हां हिन जो जेको हिन वक़्तु ताईं कमु आहे, हिन वक़्तु ताईं जेको हुननि जेका शो कयो आहे हुनखे तव्हां कीअं था ॾिसो? मां सम्झां थी त पूरी दुनिया में जॾहिं असां हिकिड़ी थ्योरी पढ़ाईंदा आहियूं डेमोक्रेटिक पार्टिसिपेंट मीडिया, उनखे डेमोक्रेटिक पार्टिसिपेंट मीडिया चयो वेंदो आहे। त अगरि तव्हां 50 माण्हू बि मुल्क में अहिड़ा आहियो जंहिंजो को न को नज़रियो पंहिंजो अलॻि आहे, भले मज़हब जो हुजे, सकाफ़त जो हुजे, ॿोली जो हुजे, खणी के समाजी तहरीक जो हुजे, त तव्हांखे पूरो राइट आहे त तव्हां पंहिंजो हिकु अलॻि मीडिया लॉन्च कयो ऐं पंहिंजी जेके बि तव्हांजा पैगाम आहिनि उन्हनि खे अॻियां वधायो। त रीजनल मीडिया हिन असांजे पाकिस्तान जहिड़े मुल्क में जिते अञा ताईं असां पंहिंजी जेका एथनिक आईडी आहे उन ते असां फाइट कयूं था ऐं उनखे असां एंडोर्स करण जे लाइ बाक़ाइदा तहरीकूं हलायूं था। असां कंहिं बि इदारे में वियूं, कंहिं बि उहिदे ते वियूं, किथे न किथे असांजी आईडी इन एथनिक आईडी जेका आहे सिंधी हुअण जे करे, सिंधी ॿोली जे करे असां किथे न किथे जेको आहे तासुब बि फेस कयूं था ऐं उनखे पोइ असां मोह ॾियूं था पंहिंजे तरीक़े सां। त रीजनल मीडिया जेको आहे न उहो मुंहिंजे ख़्याल में सोल हूंदो आहे रीजनल मूवमेंट्स या एथनिसिटी जेका तव्हांजी आहे पाकिस्तान जहिड़े मुल्क में तमामु वॾी ज़रूरत आहे। ऐं इहो हाणे तव्हां ॾिसो त बलोची खां वठी करे हर ॿोली जा मीडिया इन करे आया आहिनि त तव्हां पंहिंजी कम्यूनिटी जा स्पेसिफिक इशूज़ एड्रेस कयो था जेके तव्हांजो नेशनल मीडिया नथो करे। आई डोंट कॉल इट मेन स्ट्रीम मीडिया, छो त मेन स्ट्रीम मीडिया उहो आहे जंहिंखे पब्लिक रिस्पॉन्स ॾिए थी, पर नेशनल मीडिया असांजो उन्हनि खे एड्रेस न कंदो आहे। त रीजनल यकीननि असांजी उहा सिक पूरी कनि था। ठीकु आहे। जेका एथिक्स आहिनि मीडिया में हाणे जेका असांजा एग्ज़िस्ट कनि था हुन में तव्हांखे कीअं थो लॻे, कोई चेंज अची सघे थो, बहितरी अची सघे थी? एथिक्स जे मामले में त असां फ़िलहालु काफ़ी पोइते आहियूं, आई थिंक तमामु घणो पोइते आहियूं, पर यकीननि मां त हमेशह बहितरी ते उमेद रखां थी। त मतिलबु मुंहिंजो यकीन आहे त तब्दीली जॾहिं अचे थी नेचुरल आहे, उहा ईंदी ऐं तव्हां ग़लतियुनि खां बि सिखंदा आहियो। हाणे त मतिलबु तब्दीली अचण वारी जेको फ्रेज़ आहे उहो बिल्कुलु उहो त मां हुन सां बिल्कुलु तालुक नथी रखां न मां हुन तब्दीली सां एग्री थी कयां। तब्दीली ज़ोरी न ईंदी आहे, तब्दीली कुदरती अमल आहे जंहिंमें तव्हां तालीम जे ज़रिए, तव्हां शऊर जे ज़रिए, तव्हां पंहिंजी सोशल मूवमेंट्स जेके हूंदियूं आहिनि, जेके पीसफुल हूंदियूं आहिनि ऐं जेके रूटीन में रुकावट न विझनि, उन्हनि जे ज़रिए तव्हां तब्दीली खे सपोर्ट कंदा आहियो। ॾिसो तब्दीली ॿिनि तरह जी हूंदी आहे, हिकिड़ी असां प्लान कंदा आहियूं ऐं हिकिड़ी असां वटि इम्पोज़ थी वेंदी आहे। पाकिस्तान में हमेशह इम्पोज़ थियल तब्दीलियूं आहियूं, तंहिंजे करे असां उन्हनि खे जेके जॾहिं नफ़ाज़ उन्हनि जो ईंदो आहे मथां खां, इम्पोर्टेड बि थींदियूं, इम्पोज़ थियनि थियूं, भले असांजा जेके ॿाहिरि वेठा आहिनि जेके चवनि था बैरूनी हाथ आहे उहे हुजनि या असां पाण हुजूं, जॾहिं इम्पोज़ थींदी आहे न उहा तब्दीली कॾहिं बि दिलि सां एक्सेप्ट न थींदी आहे। प्लान कंदा आहियो त तव्हां हुनखे सोचे सम्झे एक्सेप्ट कंदा। त इहो ई मीडिया सां अटैच 5 इयर्स खां पोइ 10 इयर्स खां पोइ तव्हां मीडिया जो जेको हिकिड़ो फ्यूचर आहे हुनखे कीअं था ॾिसो, कन्वेंशनल ऐं जेके नॉन कन्वेंशनल ॿिन्हिनि में?
मां सम्झां थी ॿिन्ही में इहो जेको हाणे हिकिड़ो जॾहिं ग्लैमराइज़ थियो आहे ऐं हर को मीडिया में वञणु चाहे थो, हर को मीडिया पढ़णु चाहे थो, उन सां जेको आहे मीडिया जे इदारनि खे किथे न किथे इहा अथॉरिटी हासिलु थी वई आहे त जीअं चाहिनि उहो कनि। पर वंस इहो सॼो इदारा सेटल थी वेंदा, इहे सॼा जॉब रिक्वायरमेंट सेटल थी वेंदियूं ऐं मीडिया सॼो ध्यानु पंहिंजे कॉन्टेंट ते ॾींदो त पॉज़िटिव तब्दीली कॉन्टेंट ते ध्यानु ॾियण जा तव्हांखे लॻनि था चांसिस कॉन्टेंट जो फ्यूचर में हूंदा? जॾहिं तव्हांजो इहो स्टेबल थी वेंदो न, ऐं तव्हां अञा बि ॾिसो त तव्हां वटि चॉइस आहे त 10 चैनल अचनि था ऐं हिकिड़ो ई मैसेज तव्हांखे ॾियनि था त तव्हां कॉन्टेंट ते चॉइस कयो था, त इहो शुरू त थी वियो आहे न। मतिलबु अगरि मुंहिंजे टीवी चैनल ते 10 चैनल हिकिड़ी ख़बर मूंखे ॾियनि पिया ऐं मां उन 10 मां हिकिड़ो सिलेक्ट कयां थी त मां नो न पर हीअ ॾिसंदसि त मुंहिंजी चॉइस कॉन्टेंट ते आहे। घटि माण्हू ईअं कंदा हूंदा पर इहा लाज़मी ॻाल्हि आहे। वधीक माण्हू त उहो जेका पॉलिटिकल टिल्टिंग ते ॾिसंदा आहिनि त हीअ कहिड़ी पॉलिटिकल टिल्ट खे वधीक जेका आहे तव्हांजी एफिलिएशन आहे, तव्हांजी आईडी आहे, उन ते तव्हां कंदा आहियो, त इहो डिसीजन किथे न किथे वञी यकीनन इख़लाक़ियात जी बेस ते जॾहिं थियणु लॻंदो त पोइ मीडिया में बहितरी ईंदी। आज़ादी फतेह साहिब, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम में आयो ऐं मैस कम्युनिकेशन ऐं मीडिया जे हवाले सां हिकिड़ी जेका आहे डिटेल डिस्कशन कई, तव्हांजी वॾी महिरबानी। वॾी महिरबानी। नाज़रीन, तव्हां गुफ़्तगू ॿुधी तालीम जे हवाले सां असां जेको एजुकेशन में मुख़्तलिफ़ इशूज़ खणंदा आहियूं, मैस कम्युनिकेशन जे हवाले सां असां हिकिड़ो ओवरऑल जेको कोशिशि कई आहे तव्हांखे बैकग्राउंड बि ॿुधायूं, छा फ्यूचर थी सघे थो उहो बि ॿुधायूं, प्रैक्टिकलिटी जी जेका इंपॉर्टेंस आहे उहो बि ॿुधायूं ऐं असांजी जेका नियाणियूं आहिनि फीमेल पार्टिसिपेशन आहे हुन ते बि असां गुफ़्तगू कई। सिर्फ़ु ॻाल्हि एतिरी आहे त तव्हां पंहिंजी जेकॾहिं असां एफर्ट्स कयूं उहा ज़रूरी आहे तालीम जे तरवीज जे लाइ, तालीम खे अॻिते वधाइण जे लाइ, हुनजो ज़रूरु असांखे ख़्यालु रखणु घुरिजे। जाते जाते असां त सोसाइटी खे तालीम ॾियण जे लाइ पंहिंजो किरदारु अदा करे सघूं उहो तमामु ज़रूरी बि आहे ऐं असांजो फ़र्ज़ु बि आहे। असांखे उहो फ़र्ज़ु ज़रूरु घुरणु खपे। हिन सां गॾु पंहिंजे होस्ट नवीद नाज़िम जतोई खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।